ॿारनि जो जेको महांगाई जे ख़िलाफ़ ही गवर्नमेंट जेकी आहे पाकिस्तान वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ ऐं असांजे पाकिस्तान सदर राष्ट्रपति साहिबु ऐं हिन तक जो क़ौमी असेंबली जो सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह उनखे असां अपील था कयूं त महिरबानी करे असांजे गवर्नमेंट जेके मुलाज़िमनि उन्हनि जी पघार वधाई वञे। अॻे चकर असांखे हीअ चई असां कराची में धरणो हुयोसीं त असांजी पघार न वधाई। इंशा ताला असांजो वाइदो आहे असां CM हाउस जे 3 तारीख़ असांजो धरणो आहे। असीं पंहिंजे पाण खे छाड़ींदासीं, असां पघार पंहिंजी वधाईंदासीं। जो एपका सां गॾियल धरणो आहे। असां लोअर स्टाफ जे हिकु नंढा मुलाज़िम आहियूं। असां हुकूमत खे अपील था कयूं त असांजूं पघारूं वधायो वञनि। जीअं त CM हाउस जेको सिंध सेक्रेटरी में वधाए थो, पंजाब वफ़ाक़ी गवर्नमेंट बि वधाए थी। असां मुलाज़िम नंढनि सां तमामु ज़्यादतियूं कई थियूं वञनि। असां वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खां ऐं सदर आसिफ़ ज़रदारी साहिब खां ऐं मोहतरम जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खां ऐं मुराद अली शाह साहिब खे रिक्वेस्ट था कयूं त असां नंढनि मुलाज़िमनि जो फिल फौरन जेको आहे पघारूं 100% कयूं वञनि। हिन वक़्तु तमामु महांगाई आहे, डीज़ल तेल पेट्रोल घरनि जा अख़राजात नथा पूरा थियनि। महिरबानी GA सिंध, GA लोअर स्टाफ, GA एपका। असां महांगाई जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। असां जा का डिमांड गवर्नमेंट खे ॾिनो आहे, पर इहे असांजो हर डिस्ट्रिक्ट में हेडक्वाटर ते इहे असांजा धरना ऐं मुज़ाहिरा आहिनि। ऐं 10 तारीख़ असांजो जेकॾहिं असांजा जा का डिमांड गवर्नमेंट न मञा त 10 तारीख़ असांजो एहतजाज आहे प्रेस क्लब कराची ऐं असांजो पहिरियों जेके वैराइटी आहे तव्हां ॾिसो त केॾी महांगाई वधी वई आहे ऐं असां इन जे करे मजबूर केॾो टेम्परेचर आहे गर्मी जे हिसाब सां पोइ बि असां रोडनि ते निकिता आहियूं। ऐं असांजी गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त महिरबानी करे महांगाई जी निस्बत सां असांजूं पघारूं वधायूं वञनि। त असां अॼु मोहतरमा फरियाद तालपुरा साहिबा ऐं असां बिलावल भुट्टो साहिब ऐं CM सिंध खां मुतालबो था कयूं त असांजी जेके ख़ुदार आहे जेके असांजा मुतालबा आहिनि चाहे सघे असांजा मञा वञनि त साईं महिरबानी। सॾो हुयो हड़ताल जो 2 तारीख़ ते, उहो असां रिकॉर्ड करायो आहे ऐं 10 तारीख़ ते असांजो पार्लियामेंट हाउस जे आॾो धरणो आहे। ऐं जेसि ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसि ताईं असांजो धरणो जारी रहंदो ऐं जारी रहंदो। एपका ज़िंदाबाद। अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हम फूल भी हैं तलवार भी हैं, हम फूल भी हैं तलवार भी हैं, जहाँ महकाएंगे या खून में नहा कर दम लेंगे। मुझा मोहतरम साथियों साथी ऐं मुंहिंजा कलमकार साथी, मुंहिंजो ज़िलई सदर अर्जुमान चाटियो साहिबु, जीअं त अॼोको एहतजाज असांजो जेको एपका जे प्लेटफॉर्म ते इन में तमामु डिपार्टमेंट जा जेके असांजा मुलाज़िम गॾु आहिनि ऐं मुलाज़िमी तहाज़ असांजो गॾु आहे, जंहिंजे बारे में जेका महांगाई आहे असांजे उन तनासुब सां जेको आहे असांजूं पघारूं वधायूं वञनि। ऐं जेके हर साल असांखे इहो धोखो ॾिनो वेंदो आहे त तव्हांजूं पघारूं वधायूं था, पर 10% वधायो ख़ुशि थी था वञनि। त हिन अॻवानी में असां एहतजाज पुरमन एहतजाज कयूं था। असां गवर्नमेंट मुलाज़िम नंढा मुलाज़िम आहियूं, नंढे तबके खां वापसि आहियूं। महांगाई जे निस्बत में तमामु घणी नाजाइज़ी ऐं नाइंसाफ़ी कंदा आहियूं। जीअं त इलेक्शन खां पहिरियां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चयो जेकॾहिं असां खटिजी आयासीं ऐवाननि में आयासीं त तव्हांजी पघारूं असां वधि मां वधि असां वधाईंदासीं। इहे ई असां यादि ॾियारियूं था बिलावल चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे त असांजूं पघारूं वधि में वधि वधाइनि, छो जो असां नंढा मुलाज़िम आहियूं। असांजा नंढे तबके खां वापसि आहियूं। हर साल पार्लियामेंट में 200% वधाइनि था। MP MLA जी पघारूं तमामु वॾे तबके में वधाइनि था। असां नंढनि मुलाज़िमनि जी घटि में घटि पघारूं वधायूं वञनि। ॿियो असांजो अर्ज़ु आहे त असांजी सन कोटा बहाल कई वञे। हाल फ़िलहाल के मुलाज़िमनि जी 1 ग्रेड खां वठी 3 ग्रेड जी मुलाज़िमनि जी सन कोटा बहाल कई वञे। 3 नंबर ॻाल्हि आहे त असांजा 3 सूबा आहिनि, बलोचिस्तान, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, जेके ग्रुप इंश्योरेंस रिटायरमेंट मुलाज़िमनि खे ॾिनो थो वञे। वाहिद असांजो सूबो आहे सूबो सिंध, जेको ग्रुप इंश्योरेंस जा असांखे पैसा नथा ॾिना वञनि। इहा असांजी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, मैडम फरियाद तालपुर साहिबा खे ऐं को चेयरमैन सदर आसिफ़ ज़रदारी साहिब खे, CM
सुराबिन शाह खे पुरज़ोर अपील आहे असां सां नाइंसाफ़ी ख़तमु कई असांखे गुरू पिंचुल ऐं असांजी पघार में वाधारो कयो महिरबानी छकण में सरदार अदूं जाने जी असांजो जेको एहतियाज आहे महांगाई जे ख़िलाफ़ु आहे ऐं जेके असां मुलाज़िमनि जूं पघारूं आहिनि तमामु घटि आहिनि ये असांजी हाउस रेंट आहे कन्वेंट हलाऊं था या जेके करातूं आहिनि सफ़ा घटि आहिनि महांगाई जे महिरबानी करे असांजे बेसिक ते हाउस रेंट कन्वेंट सभु रातुनि में इज़ाफ़ो कयूं इन महांगाई जे तनासुब सां जेके सन कोट आहे उहा बि महिरबानी करे बहाल कई वञे ऐं जेके ग्रुप इंश्योरेंस या असांजे सदर ॿुधायो प्रेस सुबा खणूं था पर असांजो सामान सां बि वञे नथो ॾिनो वञे महिरबानी करे जीअं रिटायरमेंट मुलाज़िम थी असांजा पैसा कटिया था वञनि असांखे इहे पैसा ॾिना वञनि ऐं असांजे महांगाई जे तनासुब सां अॼु 10 तारीख़ असांजो एहतिजाज आहे कराची में धरणो आहे मर्कज़ जी तरफ़ां पूरो मन एहतिजाज में असां उते वेंदासीं ऐं उते तेसिताईं धरणो न उथंदासीं जेसिताईं असांखे मुनासिब असांजी पघार न वधाईंदा महिरबानी